मीरपुर बटोर जी एजुकेशन कॉलोनी में डायरिया सबब मौसम गुजरण जी ॿार फौत थी वई। 25 ॾींहं गुज़रण बावजूद भी कॉलोनी में बरसात जो पानी निकाल न थी सघियो। लाश के गलियुनि जे बीठल पानी में गुज़ारियो वियो। एजुकेशन कॉलोनी में 2 वरनि जी ॿारही खेल नसा थी कमर जतो ही डायरिया वगे फौत थी वई, जंहिंजी जनाज़े के गली में बीठल बरसाती पानी में गुज़ारियो वियो। उन सिलसिले में फौत थी वियल ॿार जे पीउ कमर जतो ऐं नौमान शोरो अब्दुल चांद सलाम चांडियो ऐं ॿियनि मीडिया के ॿुधायो त बरसात के 25 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर कॉलोनी में इंतज़ामिया पानी निकाल नाहे करायो, जंहिं करे पानी में बदबूदार थी वियो आहे। हिते गंदगी वधी वई आहे ऐं मुख़्तलिफ़ मूज़ी मर्ज़नि में डायरिया, मलेरिया, ख़ारिश ऐं ॿियनि बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। नंढा तोड़े वॾा बीमार थी रहिया आहिनि। इन्हनि वधीक चयो त घर अंदरि पाणी बीठल आहे। हिननि इलाही अख़्तियारनि खां मुतालबो कयो, नोटिस वठी एजुकेशन कॉलोनी मां पाणी निकाल कराए उन मां बेचैनी ख़त्म कई वञे। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर।